कोई, जय जय गिरिवर। बोल मां आदि शक्ति भवानी की जय। प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी तव्हांजो स्वागत आहे हिननि नवरात्रनि में। उन आदि शक्ति भवानीअ जा हीअ ॾियारा आहिनि, ॾियारा कोन्हनि, रातियूं आहिनि, रात्रि, नवरात्रियूं। उन मां दुर्गा जूं जंहिंजी शक्तिअ सां सॼो संसार हली रहियो आहे, जंहिंखां शक्ति पाए करे ब्रह्मा सृष्टिअ जी रचना कंदो आहे, जंहिंखां शक्ति पाए विष्णु पालना कंदो आहे ऐं शिव संहार कंदो आहे। उहा शक्ति आधार आहे सॼे जगत जो। त ही 9 ॾींहं थींदा आहिनि उन देवीअ खे यादि करण जा, उन जो सुमरण करण सां। साल में 4 नवरात्रियूं ईंदियूं अथव। तव्हांखे त शायदि हिकु ई ख़बर हूंदी या 2, पर 2 ॿियूं बि थींदियूं आहिनि, गुप्त नवरात्र। उन शक्तिअ में, उन देवीअ में एतिरी शक्ति आहे जो चाहे त सॼी सृष्टिअ जो संहार करे छॾे ऐं चाहे त कंहिंखे बि कुझु बि न थियण ॾे। त जेको उन देवीअ जी शरण में अचे थो, जेको उन जी कथा ॿुधे थो, उन जी उस्तति करे थो, उहो बची थो वञे। वॾा वॾा ज्योतिषी त इहो बि पिया था चवनि कि कोरोना भी उन जो ई शक्तिअ जो ई, ऐं उन ई शक्तिअ सां कोरोना हाणे हलियो वेंदो। नवरात्रा जीअं ई आया, कोरोना जो प्रभाव ख़तमु थियणु शुरू थी वेंदो। इहा राय आहे ज्योतिषियुनि विद्वाननि जी। त जेको उन माता जी शरण में अचे थो, उन्हीअ जी रक्षा थिए थी। त असां 9 ॾींहं उन देवी माता खे यादि कंदासीं। कोई झांकी रखी यादि कंदो, कोई हवन यज्ञ करे, कोई विर्त रखी करे, कोई तांत्रिक साधनाऊं कंदो। पर असां उन देवी माता जी कथा ॿुधंदासीं, छो त असांजी रुचि उहा ई थी वई आहे श्रवण करण जी। श्रवण मंगलम तव कथामृतम तप्त जीवनम। भागवत पुराण में ॿुधोसीं कि कथा मंगल कंदी आहे, श्रवण मंगल कंदो आहे। त असांजे लाइ सभिनि खां सरल साधन त इहो ई थो लॻे कि असां देवी माता जी लीलाऊं श्रवण कयूं, उन जूं कथाऊं ॿुधूं। त केवल श्रवण करण सां असां उन जी शरण में अची वेंदासीं, उन जी कृपा प्राप्त कंदासीं। त देवी भागवत देवी माताओं जी लीलाउनि सां भरियल आहे। कल्ह ताईं असां श्रीमद भागवत महापुराण में ॿुधोसीं, हाणे देवी भागवत पुराण ॿुधो। भागवत पुराण खां पोइ देवी भागवत ॿुधो। पहिरीं भागवत पुराण ॿुधणु खपे, श्री कृष्ण भॻवान जो, विष्णु भॻवान जो। उन खां उहो ॿुधण खां पोइ हाणे हीउ बि ॿुधो। ॿिन्हिनि में ॾाढी समानता बि आहे। ॿिन्हिनि जो नालो भागवत, ॿिन्हिनि में 18,000 श्लोक, ॿिन्हिनि में 12 स्कंद ऐं ॾाढियूं कथाऊं सेम आहिनि। त भागवत पुराण, देवी भागवत पुराण असां कंदा ई आहियूं। व्यवस्था ईअं पाण रखी आहे कि नवरात्रनि में 1 साल असां पूर्वार्ध कंदा आहियूं ऐं ॿिए साल उत्तरार्ध कंदा आहियूं। माना भागवत जा 6 स्कंद 1 साल ऐं 6 स्कंद ॿिए साल। त पिछले साल असां देवी भागवत महापुराण जा 6 स्कंद ॿुधी चुका आहियूं, पूर्वार्ध। हाणे असांखे उत्तरार्ध शुरू करणु खपे। पर जेके नवां श्रोता आहिनि ऐं तव्हां बि जेके पुराणा बि, जिन बि जेके पुराणा बि आहियो,
उन्हनि खे बि छा यादि आहिनि छा कथाऊं? कुझु बि तव्हांखे यादि न हूंदो त इहा बि व्यवस्था हटाए करे असांखे हिकु साल में सॼो देवी भागवती करणु खपे। पोइ संक्षेप करणो पवंदो। हूअं 6 स्कंदनि में असांजा 9 ॾींहं थी वेंदा आहिनि। भागवत श्रीमद भागवत पुराण में त महीनो लॻी वियो असांखे, ते 9 ॾींहं त घटि आहिनि 12 स्कंदनि ॿुधण लाइ। पर अगरि असां संक्षेप में कयूं ऐं हर साल को उहो प्रसंग खणूं जेको पहिरीं न खयो हुजे त पोइ थी सघे थो। त पिछले साल असां पूर्वार्ध ॿुधी चुका आहियूं। हाणे हिकु कमु था कयूं, पूर्वार्ध असां संक्षेप में वरी था ॿुधी वठूं ताकि स्मृति बणी रहे, यादि अची वञे। ऐं तंहिंखां पोइ असां उत्तरार्ध ॿुधंदासीं। त ही देवी भागवत महापुराण आहे। 4 पदार्थ ॾियण वारो ही पुराण आहे। धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष। इन खां वधीक ॿियो छा खपे माण्हूअ खे? अर्थ बि मिले, कामनाऊं बि पूरियूं थियनि ऐं धर्म बि मिले ऐं आख़िरी में मोक्ष बि मिली वञे। त 4 ई पदार्थ ही ॾियण वारो आहे देवी भागवत पुराण, जंहिंखे ॿुधायो आहे वेद व्यास ऐं कंहिंखे ॿुधायो अथई जनमेजय खे। असां भागवत पुराण में ॿुधी चुका आहियूं परीक्षित जी कथा कि परीक्षित खे तक्षक नांग ॾंग हयो। उन ई परीक्षित जो पुटु हो जनमेजय। वो जनमेजय पंहिंजे पिता जो क्रियाक्रम करे गद्दीअ ते वेठो त उतंक नाले हिकिड़ो ऋषि आयो, अची जनमेजय खे भड़कायईंसि। चयईंसि तूं चुप करे वेठो आहीं, पंहिंजे पीउ जी मृत्यु जो बदिलो न वठंदे। हुन चयईंसि कहिड़ो बदिलो? हुनखे त श्राप मिलियलो तक्षक नांग जो, त असांखे स्वीकार करणो आहे। त उतंक मुनीअ जी नांगनि सां दुश्मनी हुई। त हुन चयईंसि परीक्षित ऐं जनमेजय, तुंहिंजो पिता बची सघे हा, छो त हिकिड़ो ऋषि कश्यप उनखे बचाइण अचे बि पियो, पर तक्षक नांग उनखे रिश्वत ॾेई करे वापसि मोटाए छॾियईंसि। इहो ॿुधंदे जनमेजय खे गुस्सो अची वियो उन ते, तक्षक ते, कि उन रिश्वत ॾेई करे उन ब्राह्मण खे वॼाए कढियईं। त हाणे मां त उनखे ॿुधायांसि, तक्षक खे मां न छॾींदुमि। हाणे उन लाइ हिकु यज्ञ करारायो, सर्प यज्ञ। उन सर्प यज्ञ में अहिड़ा मंत्र पिया पढ़िया वञनि जो जेतिरा बि नांग आहिनि सभु नांग उॾामी उॾामी करे उन हवन जे कुंड में किरंदा पिया वञनि। त हुन चयईं जनमेजय ब्राह्मणनि खे कि अहिड़ा मंत्र पढ़ो जो तक्षक नांग हिन में अची किरे। त उन्हनि उहे मंत्र पढ़णु शुरू कया कि तक्षक जिते बि हुजे उहो उॾामी करे हिते अची वञे। हाणे तक्षक सिधो भॻो इंद्र वटि सुर्ग में। इंद्र खे चयईंसि मुंहिंजी रक्षा कयो, होॾां हवन पियो थो थिए, यज्ञ पियो थो थिए मूंखे भस्म करण लाइ। इंद्र चयईंसि तव्हां हिते हुजो स्वर्गलोक में। होॾां एॾा प्रबल यज्ञ मंत्र पिया पढ़िया वञनि जो ही खींचजंदो वियो। त तक्षक छा कयईं, इंद्र जे सिंहासन खे पकड़े वरितईं, सिंहासन खे, कि मां जीअं वञी न सघां। पर एॾा प्रबल मंत्र पढ़िया विया जो हाणे त इंद्र जो सिंहासन बि खींचण लॻो तक्षक सां गॾु। इंद्र जी छुट माने हिन जे चक्कर में मां बि वियुमि। पोइ आस्तिक ऋषि हो, उनखे मोकिलियो वियो कि तव्हां वञी यज्ञ रोकायो। वो आस्तिक ऋषि आयो ऐं जनमेजय खे चयईंसि कि हाणे यज्ञ बंदि कर। तो हेॾा नांग माराए छॾिया, सर्प माराए छॾिया ऐं तक्षक जो हुअण बि ज़रूरी आहे। कोई कंहिंखे मारींदो कान्हे,
हिननि नांग बि जेके तुंहिंजे यज्ञ में मुआ इहे बि पंहिंजे कर्मनि जे अनुसार मुक्त थिया, पर हाणे यज्ञ जो रोकाए छॾ। तूं अगरि चाहीं थो कि हाणे तुंहिंजे पीउ जी अञा सुठी गति थिए, सदगति थिए, त उन लाइ तूं ॿियो कुझु कर। तॾहिं हिन जन्मे जे यज्ञ रोकाए छॾियो, तक्षक बची वियो। हाणे छा करे, कहिड़ो उपाय करे जंहिंसां उनखे कंहिं इहो चयो परीक्षक जन्मे जय खे कि जंहिं माण्हू खे नांग डंग हणंदो आहे उनजी मुक्ति न थींदी आहे, त तूं पंहिंजे पिता जी मुक्तिअ जे लाइ ऐं पंहिंजे बि शोक दूर करण लाइ वेद व्यास वटि वञ। उनखां तूं पुराण ॿुध, शास्त्र ॿुध। त जन्मे जे वियो वेद व्यास वटि। वेद व्यास जी हिते थोड़ी कथा थी अचे कि वेद व्यास जो जन्म कीअं थियो ऐं वेद व्यास जे पुट शुकदेव जो जन्म कीअं थियो, उहा कथा अचे थी। वेद व्यास खे जॾहिं इच्छा थी पंहिंजे पुत्र पाइण जी कि मूंखे बि संतान थिए, पुत्र थिए, त देवर्षि नारद खां पुछियईंसि मां कंहिंजी आराधना कयां जो मूंखे पुत्र प्राप्त थिए। देवर्षि नारद चयईंसि आदि शक्ति भवानीअ जी, उन देवी माता जी प्रार्थना कर तोखे पुत्र प्राप्त थींदी। तॾहिं वेद व्यास देवी माता जी आराधना कई ऐं देवी माता जी कृपा सां उनखे शुकदेव थियो। हाणे शुकदेव जो थियो त तव्हांखे ख़बर आहे वो विरक्त वैरागी। वेद व्यास उनखे चयसि तो शादी कर, गृहस्थ जीवन अपनाए। शुकदेव मना तो करे कि मां सहज उदासीन आहियां, मूंखे कोन्हे गृहस्थ में फासणो। वेद व्यास तॾहिं शुकदेव खे राजा जनक वटि तो मोकिलियो। इहा कथा हुन भागवत में कान्हे। वेद व्यास पंहिंजे पुट शुकदेव खे राजा जनक वटि मोकिलियो कि बेटा हिकु दफ़ो ॾिसी वठ कि गृहस्थ में रही करे भी माण्हू विरक्त कीअं थींदो आहे। गृहस्थ में रही करे विरक्त, वो थी राजा जनक विदेह। शुकदेव जी पॉसिबल ही कान्हे कि कोई गृहस्थ में भी हुजे, महलन में रहंदो हुजे ऐं राजा हुजे ऐं विरक्त हुजे, विदेह हुजे, थी नथो सघे। सब थी सघे थो, पॉसिबल तो सब आहे। मां हिकिड़े खे कॾहिं चयो हो, ॻाल्हि निकिती हुई, उन चयो हुई कि बाबा हिकिड़ो बि भाउ ॿुधाए जेको वैरागी हुजे, विरक्त हुजे ऐं त्यागी हुजे। त मां चयोमांसि बेटा बाबा तो भली सुठा न ॾिठा हूंदा, पर बाबा सुठा ॾिसणा अथई त उहे बि अथई। उहे मां नाला हिते त कोन ॿुधाईंदुमि, पर उनखे ॿुधायोमांसि कि अगरि हिकिड़ो गृहस्थी भाउ ॾिसणो अथई त वञ फलाणे वटि, मां नालो खयोमांसि। अगरि हिकिड़ो त्यागी भाउ ॾिसणो अथई संत हिरदाराम, चयोमांसि वञ उते। अगरि तोखे वैरागी भाउ ॾिसणो अथई, सिंधी जी फ़िलहाल सिंधी उदासी, ॿिया न, सिंधी उदासी भावनि में तोखे अगरि वैरागी ॾिसणो अथई कि घर में रही करे पंहिंजे आश्रम में रही अगरि वैरागी आहे त वञ फलाणे वटि। ऐं सॼी सूची हुनखे ॿुधाई हुई। गृहस्थी ॾिसणो अथई कि गृहस्थी बि आहे पर उदासीन आहे त वञ फलाणे वटि। सब अथई, ॻोल्हा त कर, सब पॉसिबल आहे। त राजा जनक अहिड़ो हो गृहस्थ में ऐं राजा जी सुखन भोगन में रही करे भी विरक्त उदासीन। शुकदेव जी ठीक आहे मां ॾिसी ईंदुमि हिकु दफ़ो। हाणे शुकदेव चङो पंधु करे मिथिला में पहुतो। उते राजा जनक सां आसानी सां न मिलियो, छो त राजा जनक पहिरीं हिन जी परीक्षा वरिती कि सच में जिज्ञासु थी करे आयो आहे या ईअं ई आयो आहे। परीक्षा ईअं वरिती
पहरेदारन सुखदेव के बाहर बिहारे छॾियो, रोके छॾियो उस में कि जेस ताईं असां के आदेश न ईंदो तेस ताईं अंदर न वञी सघंदे। त सुखदेव बाहर बीठो रहियो। हू अनासक्त हो, जन्मजात वैरागी। तो उनके कोई फर्क न पियो पए बाहर बीठो आहे या उस में बीठो आहे, कोई बेचैनी न, कोई चिंता न। थोड़ी देर खां पोइ पहरेदारनि चयो अचो तव्हांजे लाइ राजा जनक चयो आहे पहिरीं हिनखे विश्राम करायो, अतिथि गृह में वठी वञो। तो सुखदेव के अतिथि गृह में वठी विया। उते वरी सब सुख मौजूद, सब सुख, सब पंजनि इंद्रियनि जा सुख मौजूद, पर सुखदेव उते भी वही बीठो रहियो। राजा जनक समझियो ये वाकई ये अनासक्त पुरुष आहे, वेद व्यास जो पुत्र आहे, ही पूर्ण वैरागी आहे। संसार में हिन जी काई आसक्ति कान्हे, दुख सुख खां हे परे आहे। पर सिर्फ हिकु ॻाल्हि आहे जंहिंजे करे वेद व्यास हिनखे मोकिलियो आहे मूं ॾे, उहा ॻाल्हि इहा आहे कि संसार में रही करे भी वैरागी थी सघिजे थो, गृहस्थ में रही करे भी वैरागी थी सघिजे थो, पर सावधानी ॾाढी ज़रूरी आहे। एॾो आसान भी कान्हे, चवण सवलो आहे ऐं इन जो फ़ाइदो माण्हुनि ॾाढो वरितो आहे कि हम तो गृहस्थ में रह के सन्यासी हैं, सिर्फ चवंदा आहिनि कोन। वो सावधानी ॾाढी रखणी पवंदी आहे। वो राजा जनक खे सुखदेव सां जॾहिं मिलण जो मौक़ो मिलियो, ॿिन्हिनि जो संवाद थियो आहे, सुखदेव ऐं राजा जनक। सुखदेव ॾिठो ॿाहिरां त लॻे थो वैभव भोगन में रहण वारो माण्हू आहे, भोगन विलासन में रहण वारो आहे। कथा ॿुधई छा चयो, छा चयो, मां छा चयो? तो तू सिरकी आहे न, तू सिर्फ थोड़ी होशियारी कर। गृहस्थ में रही करे सन्यासी थियण तो आसान भी कान्हे, बल्कि थींदो ईअं आहे कि जेको दावो कंदो आहे कि असां संत आहियूं ऐं गृहस्थी आहियूं, उहे पते ते जल्दी थी वेंदा आहिनि अहंकार में भरिजी। छो त अगर बिना कर्म धर्म जे, बिना मेहनत, बिना त्याग तपस्या जे अगर सेवा कराई वञे त माण्हूअ जो पतन थींदो आहे, माण्हूअ जी बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे। फ्रीअ जा केवल माल खाया वञनि ऐं ओतिरो कर्म न कयो वञे, बुद्धि भ्रष्ट थींदी आहे। त वधीक सावधानी आहे गृहस्थ में। मता समझो कि इहो फार्मूलो ॾाढो सुठो आहे कि गृहस्थ में रही बढ़िया अनासक्त रहंदासीं। इहो फार्मूलो सुठो कान्हे, हुन खां वधीक ॾुखियो आहे। जेको विरक्त आहे न, उनखे संभावना ई कान्हे भ्रष्टाचार करण जी। छो त न ॿार, न बच्चा, न घर, न कुछ। त राजा जनक ॿाहिरां नज़र थो अचे ही त पूर्ण भोगी आहे, भोगन में रहण वारो। पर जेॾी महिल ॻाल्हाई, सुखदेव वाणी ॿुधी हैरान थी वियो कि ये ॻाल्हि त मां कॾहिं ॿुधी कान हुई, अनुभव सां पियो थो ॻाल्हाए। त ही जॾहिं पूर्ण वैरागी आहे राजा जनक, विरक्त आहे, त महलनि में छा पियो थो करे? राजा जनक चयसि तूं हुते छा पियो थो करी जंगलनि में? मां इहो ई त तोखे चवां थो, जॾहिं उहा अवस्था महलनि में भी थी सघे थी त तूं हुते छा पियो थो करे? तूं भलियो अच, तूं भी शादी कर। ऐं देवी भागवत पुराण ॿुधाए थो सुखदेव शादी कई, पीवरी नाले का कन्या हुई, पितरनि जी कन्या, उन सां शादी भी कई आहे सुखदेव, ऐं ॿार भी थिया आहिनि, 4 पुट 1 धीअ। हाणे के संत चवंदा आहिनि कि सुखदेव पंहिंजा 2 रूप ठाहे छॾिया। हिकिड़ो वही विरत रहियो जंहिं राजा परीक्षित खे कथा ॿुधाई, ऐं ॿियो ही हो जंहिं शादी कई। पोइ शादी करे उन गृहस्थ में रही उन वो प्रयोग कयो राजा जनक वारो, वैरागी थियण जो।
वो प्रयोग करे, आखिरी में संन्यास वठी कैलाश जे क्षेत्र में हली वियो। हाणे पुट हलियो वियो सुखदेव, पी अञा वेठो आहे वेद व्यास। पोइ वेद व्यास मां थिया ये धृतराष्ट्र, पांडु, विदुर, उन्हनि मां कौरव, पांडव, पोइ अर्जुन, अभिमन्यु, परीक्षित जो पुट जन्मेजय। तो ना जन्मेजय हेॾा वेद व्यास, इन्हनि ॿिन्ही जे विच जो संवाद अथव देवी भागवत महापुराण। वेद व्यास राजा जन्मेजय खे पहिरीं त सॼी महाभारत जी कथा ॿुधाई, पर जन्मेजय खे शांति कोन आई। हुनखे मन में कि मां पंहिंजे पिता जी मुक्तीअ लाइ कुझु कयां ऐं मुझे अफ़सोस न रहे कंहिं प्रकार जो। ॾिसो, जेसिताईं असांखे पाण खां वॾो कोई न मिलंदो आहे न, तेसिताईं बि हिकु बेचैनी थींदी अथव कि हाणे अॻिते छा करणो आहे, हाणे अॻिते छा करणो आहे। तॾहिं वेद व्यास सम्झी वियो कि हिनखे देवी भागवत कथा ॿुधाइणी पवंदी। जेॾीमहिल ही देवीअ जी कथा ॿुधंदो, उन आदि शक्ति भवानी जी शक्ति सां परिचित थींदो, तॾहिं हिनखे सम्झ ईंदी, ज्ञान वैराग ईंदो। पोइ चईंसि हाणे आयोजन था कयूं, देवी भागवत महापुराण जी कथा पाण रखूं था। आयोजन थियो, वक्ता थियो वेद व्यास ऐं मुख्य श्रोता थियो जन्मेजय। होॾां हुआ सुखदेव, हिनजो पुटु, ऐं जन्मेजय जो पीउ परीक्षित। हिते वरी आहे वेद व्यास ऐं जन्मेजय। इन्हनि ॿिन्ही जे विच में ये देवी भागवत कथा शुरू थी। अचो पाण हुनमें प्रवेश कयूं। देवी भागवत महापुराण बुधो सब ध्यान धरे। देवी भागवत महापुराण बुधो सब
बिछड़िया वरन जा भीखिन में मिलाए, भाव भक्ति साजो हुनखे मनाए, ओ कर बारन दे बाछार खुदो सब ध्यान धरे, देवी भागवत महापुराण खुदो सब ध्यान धरे, जय देवी जी महिमा अपार खुदो सब ध्यान धरे, देवी भागवत स्कंद त आहिनि पर पहिरीं महात्म भी आहे कथा में। ये श्रीमद् भागवत पुराण में पहिरीं महात्म तो अचे, हिन में भी महात्म आहे, वो तव्हांजो ॿुधल आहे। श्री कृष्ण भगवान जंहिंजे मथां स्यमंतक मणीअ जी चोरीअ जो आरोप लॻो, त श्री कृष्ण भगवान वियो मणी ॻोल्हण, उते जामवंत खे मारियईं। जामवंत सां लड़ाई शुरू थी, 27 ॾींहं इहा लड़ाई हली, त अञा 2-3 ॾींहं गुज़रिया हुआ, कुझु ॾींहं अञा गुज़रिया, ॿाहिरि जेके यादव ॿाहिरि बीठा हुआ उहे घबराइजी विया कि कृष्ण हिन गुफ़ा मां अञा निकितो ई कान्हे। त उन्हनि वञी करे वासुदेव खे ॿुधायो कि साईं कृष्ण त मोटियो ई कोन, अञा चङा ॾींहं गुज़री विया। वासुदेव खे चिंता थी, तॾहिं गर्गाचार्य आयो, उनखे न ॿुधायो त गर्गाचार्य चयईंसि कि तव्हां देवीअ जी शरण में वञो, तव्हां देवी भागवत जी कथा करायो, 9 ॾींहं थींदी अथव, 9 ॾींहं हलंदी आहे देवी भागवत कथा। उहा देवी भागवत कथा वरनि जा विछड़ियल भी मिलाए छॾींदी आहे, त हे त तव्हांजो पुटु आहे। ऐं यादि कयो देवी उहा ई आहे जंहिं जेल में जॾहिं तव्हां कृष्ण खे वठी पिया वञो त उन योग माया खे जेको वठी आया हुआ तव्हां, उहा बि त देवीअ जो रूप आहे, त तव्हांखे त देवीअ जी पूॼा करणी खपे। तॾहिं वासुदेव देवी भागवत कथा कराराई। हेॾा देवी भागवत कथा पई हले, होॾा कृष्ण भगवान जी लड़ाई पई हले जामवंत सां। हेॾा पूरा 9 ॾींहं थिया, 9 ॾींहं थिया, भोग कयो, भंडारो कयो वियो, सभु खीरणी पूरी ऐं सीरो खाइनि पिया। होॾा जामवंत भगवान कृष्ण खां हाराइजी शरणागत पियो उन ई ॾींहुं भोग ॾींहुं। ऐं जामवंत पंहिंजी धीअ जी शादी कराई, जामवंतीअ जी कृष्ण भगवान सां, ऐं सीयमंतक मणि भी ॾिनईंसि। त उन ई ॾींहुं श्री कृष्ण भगवान मोटे पियो, हेॾा देवी भागवत पुराण जो भोग पियो ऐं भंडारो पियो हले, ऐं श्री कृष्ण भगवान अचे पियो। बोल देवी भागवत महापुराण की जय। त इहा महात्म कथा अचे थी। सभु ख़ुशि थिया कृष्ण खे ॾिसी करे, ऐं सभिनि जो विश्वास वधियो कि देवी भागवत पुराण जे पाठ कराइण सां, कथा कराइण सां ही वापसि मोटी आयो आहे असांजो कृष्ण भगवान। त हिकु कथा इहा थी अचे महात्म में, ॿी अचे थी राजा सुद्युम्न, जेको माई ठही वियो, इला नाले स्त्री ठही वियो। हाणे माई ठही वियो त उन स्त्री रूप में वरी बुद्ध सां शादी करे छॾी। पोइ वरी जॾहिं यादि आयसि कि मां त पुरुष हुअमि, राजा हुअमि, त वापसि मोटी अची पंहिंजे गुरु वशिष्ठ खे चई करे भगवान शिव जी आराधना कराए महीने जो इहो फल मिले, इहो वर मिलियसि कि महीनो पुरुष हूंदे ऐं महीनो स्त्री। पर इन में भी हिनखे बेचैनी थी कि मां हमेशा जे लाइ पुरुष कीअं थियां। त गुरुअ चयईंसि उन लाइ देवी भागवत कथा कराए। उन 9 ॾींहं जी देवी भागवत कथा श्रवण कई,
जॾहिं 9 ॾींहं पूरा थिया देवी माता प्रगट थी ऐं आशीर्वाद ॾिनईसि कि तूं हमेशह जे लाइ पुरुष थी वेंदे। हिक स्त्रीअ पुरुष थियण जो वरदान ॾिनो, छो त स्त्री त पुरुष खे पैदा कंदी आहे। सो क्यों आखिए जित जमह राजान, गुरु नानक पंहिंजी वाणीअ में स्त्री जी महिमा ॿुधाई आहे कि वॾा वॾा शूरवीर राजाऊं महाराजाऊं ऐं संत भगत बि त हिक स्त्री ॼणींदी आहे। त स्त्री जी महिमा त महान आहे। देवी मां जेको कमु शिव बि न करे सघियो, जो हुनखे पूर्ण पुरुष ठाहे सघे, उहो कमु देवी कयो। आदि शक्ति भवानी आहे, हुनखे हमेशह जे लाइ पुरुष ठाहे छॾियईंसि। राजा सुद्युम्न खे देवीअ जो अर्थ आहे हिकु शक्ति, पर उहा शक्ति पुरुष इस्तेमालु कंदो आहे, इन करे महिमा पुरुष जी ॻाई वेंदी आहे। न त शक्ति त आहे स्त्री। हे सॼी प्रकृति बि त स्त्री आहे, सॼी कुदरत स्त्री आहे। जीअं लाइट थींदी आहे, लाइट में बल्ब बि हूंदो आहे, गीजर भी हूंदो आहे, जनरेटर भी हूंदो आहे, इहे भली पुरुष हुजनि, पर जेका लाइट आहे इलेक्ट्रिसिटी उहा स्त्री आहे। इन्हनि खे जेका ऊर्जा थी ॾे उहा शक्ति आहे, उहा स्त्री आहे। त एॾी वॾी महिमा आहे हिन में देवी भागवत पुराण में। ॿ ॿियूं बि कथाऊं थियूं अचनि, रेवती नक्षत्र जी ऐं हिकु ॿी बि दुर्गम राजा जी कथा, जंहिंसां देवी माता जी महिमा प्रगट थी थिए। इहो थियण खां पोइ हाणे जन्मेजय प्रश्न थो पुछे सृष्टि जे बारे में, सृष्टि कीअं ठही, त असां उहो हुन में ॿुधी चुका आहियूं भागवत पुराण में, इन करे उहो नथा खणूं। ऐं जेको प्रश्न असांजे लाइ नओं हुजे, जेको भागवत पुराण में न ॿुधो हुजे, उहो असां खणूं था। त हुन प्रश्न जे उत्तर में अचे थी देवीअ जी महिमा, उन आदि शक्ति भवानी जी। वेद व्यास देवी माता जी महात्म ॿुधाए करे, श्रवण विधि ॿुधाए करे कि कॾहिं बि इहा कथा कोई बि ॿुधी सघे थो, कंहिं बि वर्ण जो हुजे, कंहिं बि जात जो हुजे। पोइ इहो थो ॿुधाएसि कि ब्रह्मा विष्णु महेश टिन्हिनि जी शक्ति उहा ई अथई, उहा आदि शक्ति भवानी। उहो कोई इतिहास थो ॿुधाएसि पुराणो कि हूअं त चाहे ब्रह्मा जी ज़ाल हुजे या विष्णु जी या शिव जी, हूअं त उहे सेवा में रहंदियूं आहिनि, अधीन हूंदियूं आहिनि, पर अगरि क्रोध अची वञे न त पोइ त इन्हनि खे बि श्राप ॾेई छॾींदियूं आहिनि, एतिरी शक्ति रखंदियूं आहिनि। त उन में हिकु कथा थो ॿुधाएसि कि हिकु दफ़े लक्ष्मी बुरो मञी वई विष्णुअ खां। विष्णु भॻवानु लेटियो पियो आहे, लक्ष्मी माता जोर पई ॾे, त विष्णु भॻवानु कुझु ॿियो पियो सोचे, पंहिंजे ख़्याल में हो, पर अखियूं खुलियल, अखियूं खोले करे लक्ष्मीअ ॾे निहारियईं, पर ध्यानु किथे ॿिए हंधि, निहारे लक्ष्मीअ ॾे पियो, ध्यानु किथे ॿिए हंधि, ऐं खिल निकिरी वई विष्णुअ जे मुख मां, खिल निकिरी वई, खिलण लॻो। लक्ष्मीअ खे लॻो मूं ते थो खिले, लक्ष्मीअ खे लॻो मूं ते खिलियो आहे। त बसि जेको जोर ॾेसि पई न, टंग परे फिटो थियसि, चयसि अच्छा हिकु त मां शेवा कयां ऐं वरी मुंहिंजी मज़ाक था उॾायो। त विष्णु जेसिताईं सम्झे ॻाल्हि खे, तेसिताईं हुन श्राप ॾेई छॾियईंसि कि तव्हांजी इहा सुंदरता जेका अथव न, जो तव्हांजो सिर रहंदो ई कोन, सिर ई न हूंदो इहो सुंदर चहिरो। पर हुन चयईसि भाई तूं पुछ त सही, मां खिलियमि छो? चयईसि छा पुछां? त घणेई कारण ॿुधाए छॾींदा, या त मूं ते न पिया खिलो त कंहिं ॿी गर्लफ्रेंड जी ॻाल्हि यादि अची वई हूंदव, त काई बि गर्लफ्रेंड इन करे अथव न छो त तव्हां सुहिणा आहियो, स्मार्ट आहियो, कि तव्हांजो चहिरो रहंदो ई कोन, जंहिंजे करे अॻिते हली करे इहो श्राप ईअं परिणत थियो जो विष्णु भॻवानु हिकु दफ़े ॾाढी वॾी लड़ाई कई दैत्यनि सां, ऐं विश्राम करण जे लाइ बीह रहियो, धनुष खणी करे हेठि कोन वेठो,
विष्णु खे लॻो मतां अञा अची वञनि दैत्य त मां बीठो हुजां, सुम्हां नथो, पर थकियल हो त उन धनुष ते हीअं कंध रखी करे वेठो त उते निंड अची वियुसि, धनुष जे सहारे ते। हाणे दैत्य राक्षस आया लड़ाई करण, पर विष्णु त सुम्हियो पियो आहे। त ब्रह्मा ऐं सभई देवताऊं सोचण लॻा विष्णु त निंड में आहे, विष्णु सुम्हंदो ॾाढो अथव, वो निंड ॾाढी कंदो आहे, खीर सागर में सुम्हियो ई त पियो हूंदो आहे। त ब्रह्मा जी निंड फिटायूंसि कीअं हाणे विष्णुअ जी? त हिकु कमु था कयूं, ब्रह्मा ओॾी महिल दीमक नालो जीव पैदा कयो। दीमक सम्झंदा आहियो न? उन दीमक खे ब्रह्मा चयो कि हिकु कमु कर, इहो जेको धनुष आहे न, इहो धीरे धीरे कुतरे कुतरे तोड़े छॾ। धनुष जो टुटंदो त विष्णु हेठि किरी पवंदो, हेठि झुकी वेंदो त निंड खुली वेंदसि, पर उल्टो थियो। दीमक जीअं धनुष खे तोड़ियो त एॾो मजबूत धनुष हुओ जो धनुष जा ॿ टुकड़ा थिया, उनजी तार विष्णु जे गले खे वञी लॻी ऐं विष्णु जो सिर धड़ खां अलॻि थी वियो। इहो जेको सराप लक्ष्मीअ ॾिनो हो, हाणे धड़ अलॻि, सिर अलॻि, हाहाकार मची वियो कि विष्णु भगवान न रहियो। ब्रह्मा चए थो कि ही सभु आदि शक्ति भवानी कंदी अथव। लक्ष्मीअ सराप ॾिनो, इन जे पुठियां प्रेरणा त मूल आदि शक्ति भवानी जी हूंदी, उहा वरी ॿी अथव जेका मूल शक्ति आहे। उन ज़रूर कुझु सोचियो हूंदो त हलो उन जी आराधना था कयूं, उन देवीअ जी, उनखे प्रार्थना था कयूं, कुझु करे कृपा। जागो हे जगदम्बे, जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ, जागो प्रतिपाला, भक्त जनों ने तेरे दर पे डेरा डाला। जागो माँ जागो, जागो जागो हे जगदम्बे, जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे माँ, जागो प्रतिपाला, भक्त जनों ने तेरे दर पे डेरा डाला। जागो माँ जागो, जागो माँ जागो। जागो तुम्हारे भक्त तुमको जगाए, आओ माँ लाल तुम्हें रो रो बुलाए, ज्वाला है नाम तेरा, तेज है निराला। जागो माँ जागो, जागो माँ जागो।
जागो हे जगदम्बे जागो हे ज्वाला, जागो हे दुर्गे मां जागो प्रतिपाला, भक्ति जनों ने तेरे दर पे टेका डाला, जागो देवताओं स्तुति कई उन जगत जननी जी तो वह माता प्रगट थी उन यो चई कि इने जे पुठियां बि मुंहिंजी इच्छा आहे। विष्णु जो सिर धड़ खां धार थी वियो आहे त मुंहिंजी इच्छा आहे हिकिड़ो हैग्रीव नाले असुर थी वियो आहे। हैग्रीव माना घोड़े जो सिर ऐं धड़ माण्हूअ जो। उन हैग्रीव असुर इहो वरदान घुरियो आहे। उन खां पुछियो वियो कि तोखे केरु मारे सघे त उन चयो अथई कि हैग्रीव खे हैग्रीव ई मारे सघे। उन इहो वरदान घुरियो अथई त हैग्रीव ॿियो कोई त आहे कोन। हिन विष्णु भगवान खे इहा ज़िमेदारी आहे कि असुरनि जो राक्षसनि जो नाश करे। उहा कथा अचे थी कि विष्णु भगवान खे वरदान कीअं मिलियो कि तूं धरतीअ ते अवतार वठंदो रहंदे ऐं जहिड़ी जहिड़ी डिमांड हूंदी कि कहिड़े राक्षस कहिड़ो वरदान वरितो आहे इहे सभु पेंडिंग रखंदा आहिनि कि हाणे कहिड़े असुर जी फाइल कढूं, उन कहिड़ो वरदान वरितो आहे, कीअं मरण पसंदि कयो अथई, उहा भूमिका पोइ तयारु कंदो आहे विष्णु। पोइ विष्णु वेंदो आहे उन अनुसार उहो रूप धारण करे। त हैग्रीव खे इहो वरदान मिलियल कि उनखे हैग्रीव ई मारींदो, माना जंहिंजो सिर घोड़े जो हूंदो। त विष्णु भगवान जो सिर हाणे आहे कोन त हिनखे घोड़े जो सिर लॻायोसि त ही थी वेंदो हैग्रीव। ग्रीव माना गलो, त ही थी वेंदो हैग्रीव, वो बि हैग्रीव। पोइ ही विष्णु उनखे मारे अचे। ईअं थियो हिकिड़े घोड़े जो सिर कटे करे विष्णु खे लॻाइनि, विष्णु जीअरो थी वियो ऐं हैग्रीव खे मारे आयो। पोइ देवी जी कृपा सां वरी विष्णु, वरी ॿिए कल्प में वरी विष्णु जो जनम थियो, वरी ॿियो विष्णु। कल्प अलॻि अलॻि जेका गणना थींदी आहे। कथा अॻिते ॿुधाए थो वेद व्यास कि विष्णु भगवान भी पराधीन आहे, उन आदि शक्ति भवानी जे अधीन आहे, पर ॾिसण कोन ईंदी आहे शक्ति। तॾहिं त सुम्हियो पियो हूंदो आहे। जॾहिं योग निद्रा अची वेंदी आहे, विष्णुअ खे निंड घेरींदी आहे त अधीन थी वेंदो आहे न शक्तिअ जे। त हिकु ॾींहुं सुम्हियो पियो हो विष्णु भगवान। उन निंड में ई भगवान विष्णु जे कन मां मैल निकिती, मिटी निकिती। उन मिटीअ मां ॿ असुर पैदा थी विया, मधु ऐं केटव। उहे जॾहिं पैदा थिया त ॻोल्हण लॻा केरु आहे हिते। ब्रह्मा नज़र आयनि। हीअ ब्रह्मा वटि वञी करे चवनि था असां सां लड़ाई कर। त ब्रह्मा चयसि थो तव्हां सां लड़ाई मां कीअं कयां? तव्हां पहिरीं ताक़त त हासिल कयो, पहिरीं तपस्या कयो, शक्ति हासिल कयो, वरदान पायो, पोइ लड़ाई कबी आहे। ब्रह्मा सोची हाली त हिननि खे टारियां, विष्णु सुम्हियो पियो आहे, मूंखे बचाईंदो केरु? त ॿई राक्षस पुछनि था कंहिंजी तपस्या कयूं? त ब्रह्मा चवनि थो देवी माता जी। त ॿई असुर देवीअ जी पूजा मंत्र बि ब्रह्मा खां वठी आया। एम जीअं ओम थींदो आहे तीअं देवीअ जो बीज मंत्र आहे ऐम। ऐम समझी आ न? ऐम। और ॿई असुर इहो मंत्र पढ़ी करे तपस्या करण लॻा। त कुझु समय खां पोइ देवीअ दर्शन ॾिनो ऐं चईं वरदान घुरो। तो ॿई भाउर चवनि था असांखे इच्छा मृत्यु जो वरदान खपे। जॾहिं असां मरण चाहियूं तॾहिं ई मरूं, न त न मरूं। देवीअ चयो तथास्तु। हाणे वरदान पाए विया ब्रह्मा वटि। चयोसि चल भाई, हल, पुत्र, कर लड़ाई कर, चल भाई।
ब्रह्मा चीज यार मां बुढ़ो आया बुजुर्ग आया तो तव्हां भई हीअं कयो विष्णु सां वञी लड़ाई कयो। विष्णु तो सुम्हियो पियो, ब्रह्मा देवी जी उपासना कई तो निंड जेका हुई समायल विष्णु में उहा निकरी आई, निद्रा देवी निकरी आई। देवी जो एक रूप है निद्रा, निंड न अचे तो उनके याद कजे। या देवी शक्ति रूपेण या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। निंड भजाणी हुजे या निंड आणनी हुजे तो निद्रा देवी के याद कयो। निद्रा देवी हिकिड़े डॉक्टर के हिंदी ॻाल्हाइण जो ॾाढो शौक़ु चढ़ी वियो, तो हर ॻाल्हि में अंग्रेजी हटाए करे हिंदी ॻाल्हाए। तो मरीज ॾिसण वियो, एक मरीज का हालचाल पुछी, मथा पुछियसि तो निद्रा देवी आई हुई, निद्रा देवी आई तो समझो ही कोन। चीज अलाए मां तो सुम्ही पियो हुअमि, आई हूंदी मूंखे ख़बर कान्हे। हुन सोची नर्स जो नालो आहे शायदि निद्रा, निद्रा देवी थींदी आहे। तो विष्णु भगवान निंड मां उथियो, आरस भञई, उबासी ॾिनई, उथियो। विष्णु ब्रह्मा के चई हा साईं चांहि बांहि कॉफी वॉफी किथे आहे। और ब्रह्मा चई हे भई वेठा अथई, चांहि ये प्यारी अथई, कॉफी ये प्यारी अथई। विष्णु जी यार अजीब आहे उन माता जी लीला। कॾहिं त देवताऊं उथारींदा आहिनि मूंखे ढोल ढमाका वॼाए उस्तति करे, ऐं कॾहिं अहिड़ा ॾींहं ॾिसण था पवनि, उथूं था न चांहि न कॉफी, उल्टो ई भई केरु आहिनि इहे भाॻो रिछ। ब्रह्मा जी तव्हांजे में ई निकिता अथव, तव्हांजे कननि मां मधु केटव, हे अथव मधु उहो केटव, ऐं ये आया अथव लड़ाई करण लाइ। विष्णु जी हा त मां निंड मां उथियो आहियां, मूंखे ताज़गी त आहे न, एॾो वॾो खीर सागर आहे त मां हिन में मुंहुं धोई वठंदुमि। लड़ाई शुरू थी। हाणे लड़ाई हो ॿ ॼणा ऐं विष्णु अकेलो। त पहिरीं हिकिड़ो पियो लड़े, हिकिड़ो थकिजी पियो पए मधु, त पोइ केटव पियो लड़े, वरी केटव थकिजी पए त वरी मधु लड़े। त विष्णु जी यार ही त ग़लति आहे, मां लगातार तो लड़ा ऐं हे ॿई मरन बि नथा, ही केरु आहिनि? ब्रह्मा खां पुछींसी मरन छो नथा, ऐं कीअं मरंदा कीअं इहे, हिनखे छा वरदान ॾिनो अथव? तो ब्रह्मा जी मां कोन वर ॾिनो आहे हिननि खे देवी माता वरदान ॾिनो अथई कि जॾहिं ही चाहींदा तॾहिं मरंदा। विष्णु जी अच्छा, पोइ त विष्णु भगवान बि मन ई मन में देवी माता खां प्रेरणा वरिती कि हमेशह तव्हां ई फाइल ठाहींदा हुआ कि कंहिंखे कीअं मारणो आहे, तव्हां ई मूंखे प्रेरणा ॾींदा आहियो हमेशह। हाणे ही कीअं मरंदा, त बसि हुनखे प्रेरणा थी वई। सरस्वती माता अथव हुनजी देवी, विद्या जी देवी, समझ जी देवी। विष्णु उन्हनि ॿिन्हिनि वटि आयो, ॿिन्हिनि खे चई तव्हां वाकई ॾाढा शूरवीर आहियो, बहादुर आहियो, मां ख़ुशि आहियां तव्हां ते। त हाणे मां नेचुरल तव्हां खां वॾो आहियां, मां विष्णु आहियां, मां भॻवान आहियां, त मां ॾाढो ख़ुशि आहियां, बढ़िया ज़ोरदार बढ़िया कमु करे रहिया आहियो। ॾाढा माण्हू ईअं कंदा आहिनि न बेज़ा, पाण खां सीनियर खे चवंदा अथव, विष्णु त ईअं नथो करे पर ॾाढा माण्हू ईअं कंदा आहिनि, वाह वाह बढ़िया। हिकिड़ो ॿुधाए पियो, चई मां सालनि खां बोरवन वेंदो आहियां, सालनि खां। पोइ हिकिड़ो माण्हू नओं नओं अचणु शुरू कयईं, चई मिट माइट असांजो नओं नओं अचणु शुरू कयईं, मूंखे ॾिसी चई वाह बढ़िया रोज़ ईंदो कर, ॾाढी सुठी हवा अथई हिते। त हुन चई मां चयोमांसि मां त रोज़ ई ईंदो आहियां, तव्हां बि ईंदा कयो। त ॾाढनि जी इहा आदत हूंदी अथव। असां बि दुनिया जा चूंडियल चूंडियल छाटियल छाटियल माण्हू बि ॾिठा आहिनि दुनिया में, हिक खां हिकु नमूना, ऐं हिते अची पोइ ॿुधाईंदा आहियूं। इन करे सावधानीअ सां संसार में कमु कजो, छो त कंहिंजी न कंहिंजी जागरूक माण्हूअ जी नज़र पवंदी अथव, ऐं पोइ किथे न किथे जिक्र कंदो अथव। मथां तव्हां चओ कि मां अखियूं बंदि करे कुझु बि कयां,
के ॾिठो थोड़े, कोई न कोई तो संसार जो माण्हू ॾिसंदो अथव। मां भगवान तो चवां ई नथो कि भगवान ॾिसंदो अथव, उहो तो तव्हांखे ख़बर आहे, उहो तो तव्हांखे ख़बर आहे, छो त तव्हां ख़ुदि ई चई ॿुधाईंदा आहियो कि अरे भगवान तो ॾिसे थो, पर भगवान ते तव्हांखे विश्वास कोन्हे, पर माण्हू खां ॾकंदा आहियो। तॾहिं तो चवांव को न को माण्हू बि ॾिसंदो अथव ऐं किथे न किथे जिक्र कंदो अथव। इन करे हर चरियूं हरकतूं करण खां पहिरीं सोचिजो कि ठहे थी या नथी ठहे। त विष्णु तो सहायो करे तो करे, विष्णु अहंकार सां या नेतागिरी सां नथो करे, ये हिन जी ट्रिक आहे। मधु केटव खे चयो तो वाह वाह ईअं बिल्कुलु कंदा कयो त ॾाढा सुठी लड़ाई सुठी था कयो, ऐं मां भगवान आहियां, तव्हां कुझु वरदान घुरी वठो, मां तव्हां खां वॾो आहियां न। त हू बि हिक ॿिए खे निहारे करे विष्णु खे चवण लॻा हद था कयो, छा में वॾा आहियो तव्हां भाई, तूं वरदान घुर असां खां, असां वॾा आहियूं ऐं असांखे छा थो चई कि लड़ाई सुठी था कयो, तूं पाण हाराइण वारो आहीं तॾहिं इहे ॻाल्हियूं थो करे, असां वॾा आहियूं तूं हाराइण वारो आहीं। त विष्णु जी हा यार हाराइण वारो त आहियां, मां नंढो आहियां। तो चवंसि था हा नंढो वरदान घुरंदो आहे, तूं घुर छा खपई। त विष्णु जी पक जेको घुरण ॾींदा तव्हां, और हुननि जो हा तूं चओ त सही। त विष्णु जी मरंदा कीअं तव्हां इहो ॿुधायो, मरोगे कैसे, ऐं तव्हां भई मुंहिंजे हथां मरो, मां इहो थो घुरां। हुननि चयो अरे यार ही त असांजो पीउ निकितो। त हुननि चयो ठीकु आहे असां तव्हांजे हथां मरण लाइ तयारु आहियूं, पर हिते त चारों तरफ़ जल ई जल आहे, असांखे अहिड़ी जॻह ते मारजां जिते जल न हुजे। पोइ विष्णु भॻवान ॿिन्हिनि खे पंहिंजे गोद में विहारे करे ऐं मारियो। बोल विष्णु भॻवान की जय। त आरतीअ में छा ईंदो आहे, देवी माता जी आरतीअ में मधु कैटव को मारे, हाणे मारियो त विष्णु आहे, त देवी माता जो नालो छो ईंदो आहे, छो त मूल प्रेरणा उहा हुई, सभु कुझु उहा हुई। अहिड़े तरीक़े सां भगवान विष्णु जिनखे बि मारियो आहे, मूल प्रेरणा त हुनजी आहे, पर उहा नज़र कोन आई आहे, अॼु नज़र अचे थी। हिन नवरात्रनि में हुन देवीअ जी शक्तिअ जी महिमा प्रकट थिए थी। इन देवी भागवत महापुराण जे कथा में त अॼु असां कथा हिते था रखूं। अञा पहिरियों स्कंद आहे, तो धीरे धीरे असां संक्षेप में कंदासीं। 12 ई स्कंद ॿुधंदासीं हिन सां, हूअं 6 ॿुधंदा हुआसीं न, हाणे 12 ई। त अॼु हिते कथा रखूं था, वरी सुभाणे मिलूं था। बोल देवी भागवत महापुराण की जय। आरती जग पावन पुराण की, आरती जग पावन पुराण की, मात्र चरित्र विचित्र खान की। देवी भागवत अतिशय सुंदर, परमहंस मुनि जन मन सुख कर, विमल ज्ञान रवि मोहक में हर, जग पावन पुराण की। संतत सकल सुमंगल दायिनी, सन्मति सद्गति मुक्ति प्रदायिनी, नूतन नित्य विभो
देवी